रुखसार बेगम वॾी कोशिश कई आहे मीरा खे छॾाइण जी, पर ज़ालिम हाकिम खान हिक बि नथो मञे। उन जे साम्हूं मूं पंहिंजा सभु ज़िद छॾिया, पर पोइ बि छोकिरीअ खे छॾण लाइ राज़ी नथो थिए। मूंखे त इहा ख़बर ई नथी पए त कमाल खान जी ओठे उनखे कहिड़ी पटी पढ़ाई आहे जो उन जे अखियुनि तां इहा शक जी पटी लहे ई कान थी। ज़ालिम अक्सर करे ज़ालिमनि जो ई साथ ॾींदा आहिनि। हू तव्हांजे असूलनि खां ॾिनल आहिनि ऐं उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त जॾहिं तव्हांजे इंसाफ़ जी तलवार मयाण मां निकिती न त सर उन्हनि जा ई कलम थींदा। न रुखसार बेगम, हिते ओसि ताईं कॾहिं बि अमुन बरक़रार न थी सघंदो जेसि ताईं इन्हनि ज़ालिमनि जा सिर धड़नि खां धार न कया वेंदा। पोइ तव्हां ख़ामोश छो आहियो साईं? उन्हनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ मैदान में छो नथा लहो? मां ख़ामोश इन करे आहियां जो वारिस ऐं छोकर मीरा उन्हनि जी क़ैद में। जेकॾहिं मूं उन जे हिक माण्हू खे बि मारियो न त उहे मीरा ऐं वारिस खे मारण में देरी कोन कंदा। मुंहिंजी पहिरीं कोशिश इहा आहे त मां उन्हनि खे आज़ाद कराए वठां, पोइ ज़ालिमनि लाइ हथ में हथियार खणी मैदान में लही पवां ऐं ओसि ताईं इन बारूद जी बाहि खे विसामणी न ॾियां जेसि ताईं इहे ज़ालिम ख़तम नथा थियनि। ही मुंहिंजा हथ जेके आहिनि न ॿधल आहिनि, ॿधल, ऐं ही सिर्फ़ उन करे ॿधल आहिनि जो मां मीरा ऐं वारिस खे माराइण नथो चाहे। भेड़ रात काफी थी हुई है, तू हाणे आराम कर। अदा वारिस कैद में आहे, हुन में त मौत जो पहिरो आहे। पोइ सोच भला मूंखे निंड कीअं ईंदी? छोकिरी तूं मूंखे ॾिस, ओटो दरबदर आहे, तॾहिं बि मां आराम सां सुम्हां पई। छा मुंहिंजी निंड पिटाइण सां ओटो वापसि अची वेंदो? पर मां त वारिस लाइ हर वक़्तु दुआ कंदसि, नेठ त ख़ुदा क़बूल कंदो। हाँ आदि, ज़रूर ख़ुदा क़बूल कंदो। हाणे हली आराम कर। जी अदा। सुमती सु, तू भी आराम कर। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।